हाकिम ज़ादी ही सब कुछ मुझे करे पियो थे। पहिरियां वज़ीर जो खून, हाणे ताजे सोट ते हमलो। ये सब खून मुझे खाते में लिखिया वेंदा। तू पाण ते डो न ॾे नैना। थी सके तो इन्हनि खूननि जे पोयां के ॿिया सबब हुजनि। को भी सबब न आहे। अचे तव्हांजो भाउ, मां उन्हनि खे चवां थी त मूंखे नवाब खान वारनि जे हवाले करे छॾे। हाणे मां ॼाणा या मुंहिंजी क़िस्मत ॼाणे, मां वधीक बेगुनाह माराइण नथी चाहियां। मौत जो सिलसिलो रुकंदो नाहे नैना। तू ज़िंदा रही या न, हाणे जेको ॿिनि धुरियुनि जे विच में तकरार शुरू थियो आहे न, इहो ख़त्म न थींदो। हीअ अञा शुरूआत आहे। न ॼाण त अॻिते अञा अलाए छा थींदो। डॉक्टर साहब छा था सम्झो? हमरा चढ़ी वेंदो? आहे हिन जो हिते इलाज या न? असां वटि उहे सहूलियतूं न आहिनि जो अव्हां जे हमरा खे बचाए सघूं। पोइ भला ॿाहिरि खणाए वञासि। बहितर बि ईअं रहंदो जेकॾहिं असांखे ॿाहिरि आसरो हुजे हा त असां ज़रूरु हिते रहायूंसि। महिरबानी डॉक्टर साहब। हाणे हिकिड़ी महिरबानी ॿी कयो, तव्हां लेटर कढी ॾियो जीअं असां हमरा खे कराची खणाए वञूं। अकबर तूं जल्दी वञी एम्बुलेंस वारनि सां ॻाल्हाए त हमरा खे कराची खणाए हलूं, देरि न थी वञे। ठीकु आहे बाबा साईं, मां एम्बुलेंस कराए थो वठां। सजावल खान, हाणे मूंखे इहो ॿुधायो त केस कंहिंजे मथां दाख़िल करणो आहे? सूबेदार साहब, छा तव्हां एफआईआर कटे नवाब खान खे लाकअप करे सघो था? हमरा खे होश में अचणु ॾियो। पोइ जेकॾहिं उहो नवाब खान जो नालो खणे थो त पोइ मां ॾिसां थो त एफआईआर कीअं नथा कटियो तव्हां नवाब खान जे ख़िलाफ़। फिलहाल तव्हांखे इजाज़त आहे। हमरा खे होश अचण खां पोइ तव्हांखे असां नाला ॾींदासीं। ठीकु आहे सजावल खान, ठीकु आहे, अव्हां जी मर्ज़ी। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।